मलीर अवामी प्रेस क्लब मलीर जो साल 2025 जी चूंडियूं इलेक्शन कमीशन तारिक सेतो अस्कर लाशारी रशीद मोरझरियो एडवोकेट फारूक गोरड़ जी निगरानी में थी गुजरियो, जंहिंमें सदर जमशेद हिरानी, नायब सदर फारूक भंगवार, जनरल सेक्रेटरी सैयद इनायत शाह, ज्वाइंट सेक्रेटरी गुलाम अली बुरफत, खजानची डॉक्टर अस्कर मेमण ऐं ॿिया चूंडिया विया। इन मौक़े ते नएं चूंडिजे आयल सदर जमशेद हिरानी ख़िताब कंदे चयो त कराची जे ज़िले मलीर में अवामी मसइलनि जा अंबार, इंसानी हक़नि जूं भञकड़ियूं मामूल बणियल आहिनि। बदअमनी, रेती बजरी जी चोरी, ज़मीन ते कब्ज़ा चोट चढ़ियल आहिनि ऐं ज़राअत ऐं माहौलियात तबाही कंदी पहुतल आहिनि। जॾहिं त धारियुनि जी आबदकारी जे दबाव सबबि मलीर में सिंधी माण्हू तेज़ी सां अक़लियत में तब्दील थी रहिया आहिनि। अहिड़े ख़तरनाक सूरत हाल में मलीर में संजीदा पढ़ियल लिखियल ज़िम्मेवार सहाफ़ियुनि जो फ़र्ज़ु आहे त हू लिकल हक़ीक़तूं साम्हूं आणे अवाम खे सुजाॻ कनि ऐं सिंध मलीर समेत उन जी बक़ाउ लाइ पंहिंजो असराइतो किरदारु अदा कनि। हुन चयो त मिसकिन ऐं बेपोच माण्हुनि जे मसइलनि खे उजागर करण वारी अवामी प्रेस क्लब जे पॉलिसी खे बरक़रार रखी वेंदी। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।